अच्छा हाणे आख़िरी जेको आहे इहो आहे एक्सप्रेस। एक्सप्रेस जो मतिलबु हूंदो आहे असां टर्म्स खे अलॻि अलॻि कंदा आहियूं। पहिरियों मां दर्जो लिखी थो वञा, पोइ तव्हांखे सम्झायां थो। अंडर रूट एक्स ऐं वाई स्क्वायर। हाणे ॾिसो, सम्झो जेतिरी तव्हां प्रैक्टिस करे आया आहियो ओतिरी तव्हांखे हिन में आसानी थींदी। चवंदा न, जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा। सो हाणे तव्हांखे मां पोयों लॉगरिथम में हे शायदि कल्ह टियों ॾींहुं पाण पढ़ियो आहे। जेतिरी तव्हां हिनखे प्रैक्टिस करे ईंदो ओतिरी तव्हांखे ईज़ी लॻंदो। हाणे हिन में जेके बेस आहिनि, जेके सॉरी वेरिएबल्स आहिनि, उहे ॿ आहिनि, हिकु एक्स ऐं ॿियो वाई स्क्वायर। ठीकु आहे। हाणे सभिनि खां पहिरियों त असां हिनखे अंडर रूट खे पावर वारी फॉर्म में चेंज कंदासीं। लॉगरिथम ऐं बेस ए एक्स ऐं वाई स्क्वायर। इन जे मथां जेको पावर ईंदो उहो छा ईंदो, अंडर रूट खे कीअं लिखिबो आहे 1/2 में। तव्हांखे मां पोइ हिते सम्झायांव। ऐं वरी छा कबो आहे, जेको पावर हूंदो आहे उनखे असां कोएफिशिएंट में खणी ईंदा आहियूं। सो हे थींदो 1/2 लॉग बेस ए हाणे एक्स ऐं वाई स्क्वायर। ठीकु आहे। हाणे यानी कि असां छा कयोसीं, जेको पावर हुयो अंडर रूट हुयो उनखे पावर जी सूरत में लिखियोसीं ऐं पावर खे कोएफिशिएंट में खणी आयासीं। हाणे असांखे छा करिणो आहे, एक्स ऐं वाई जो लॉग अलॻि अलॻि करिणो आहे। ठीकु आहे। हे ईअं सम्झो कॉमन आहे, जेको ॿिन्हिनि सां मल्टीप्लाई थियल आहे। सो असां 1/2 लॉग ए कंहिंजो एक्स जो। अच्छा, ज़रब में आहिनि त इहो जोड़ में कन्वर्ट थी वेंदो आहे। तव्हांखे मां पोइ हिते बि सम्झायो आहे त 2 दफ़ा लॉग लिखिबो। वरी 1/2 लॉग बेस ए ऐं हाणे कंहिंजो वाई स्क्वायर जो। ठीकु आहे। अगेन असां छा कंदासीं, हिन में त हे सेम रहंदो, यानी कि हाणे हे सिंपलेस्ट फॉर्म में अची वियो आहे, वधीक कुझु न थींदो, छो जो हिन में कुझु आहे ई न। हिन में अञा जेको वाई जे मथां स्क्वायर आहे, ऐं इहो असां छा कंदासीं, कोएफिशिएंट में खणी ईंदासीं। सो हे सेम रखंदासीं 1/2 लॉग ए ऐं एक्स टू बेस एक्स प्लस। हाणे हिन में जेको असांजो हे 2 पावर में आहे, इहो हेॾो कोएफिशिएंट में ईंदो। त कोएफिशिएंट में ऑलरेडी 1/2 आहे, जेकॾहिं असां चलो अलॻि रखूं। सो 2 × 1/2 हीअं रखोसि लॉग ए ऐं वाई। हाणे त जेको 2 हुयो उहो काॾे शिफ्ट थी आयो, हेॾे थी आयो। ठीकु आहे। सो 2 ॿिनि सां कटिजी वेंदो, बाक़ी छा बचंदो 1 लिखण जी ज़रूरत न आहे। सो असांजो जवाबु थींदो 1/2 लॉग टू बेस ए ऑफ एक्स प्लस लॉग टू बेस ए अपॉन वाई। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हिन जो जेको कोएफिशिएंट हुयो कटे सटे ॿिनि में आयो न 1/2, उहो ख़तमु थी वियो। छाजे करे, हे 2 हेॾे अची जॾहिं ज़रब थियो त 2 ॿिनि सां कैंसिल थी वियो। या ईअं खणी चओ त हे हेठि अची वियो, त हे 2/2 अची वियो, कैंसिल थी वियो, 1 अची वियो। अॻिते लिखण जी ज़रूरत न आहे, हे तव्हांजो आंसर हुयो। यानी कि लॉग जेको एक्स हुयो उनजो कोएफिशिएंट 1/2 थींदो, ऐं वाई जो जेको लॉग हुयो उनजो कोएफिशिएंट कुझु बि न बचंदो। छो जो 1/2 जेको हुयो उन सां 2 कैंसिल थी वियो। हे तव्हांजो फाइनल आंसर हुजणु खपे। सो हिते तव्हां छा लिखंदो, 1/2। बसि हिन ते नथो लिखी सघां, पनो हेॾे होॾे थिए थो, कटे सटे हिन जो आंसर हे आहे 1/2 लॉग ए ऑफ एक्स ऐं प्लस लॉग टू बेस ए ऑफ वाई। हे हिन जो आंसर आहे। हाणे चओ त पिया पोइ हिते कहिड़ो क्वेश्चन हुयो जेको हिकिड़ो मां तव्हांखे स्किप कराया आहिनि। जस्ट अ मिनट। क्वेश्चन नंबर 5 हुयो आई थिंक। क्वेश्चन नंबर 5 हाणे इनखे सॉल्व कयूं था। ॾिसो, इनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, चए थो त लॉग टू बेस 32 ऑफ एक्स इज इक्वल टू -1/5 फाइंड द वैल्यू ऑफ एक्स। हाणे तव्हांखे ख़बर आहे हे बेस आहे, सो इनखे त लिखंदो तव्हां बेस में, ऐं हेॾो वारो छा हूंदो आहे, हिन जो पावर हूंदो आहे। सो हे -1/5 हिन जो छा आहे, पावर आहे। ऐं बराबरि हे छा हूंदो आहे, आंसर हूंदो आहे। सो हिते अची वेंदो एक्स। ठीकु आहे। हाणे सभिनि खां पहिरियों त जेको मथे माइनस वारो पावर हूंदो आहे, हेठि खणी ईंदो त उहो साॻियो प्लस में थी वेंदो आहे। ॾिसो, जीअं मिसाल असांजो जवाबु अचे आहे y³ मिसाल था वठूं 4y³/2y। मिसाल वठूं था हिते 3 आहे न, हिते 5 लिखूं था। ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। सो कटे सटे 2 बचंदो, ऐं वाई जो पावर छा बचंदो, मथां 3 मां 5 कटिजी वेंदो, हेठों मथां त वाई जो पावर कुझु बि न बचंदो, बाक़ी हेठों बचंदो वाई जो पावर घणो, y -2 बचंदो। इहो मथे खणी वेंदा त छा में थी वेंदो, प्लस जो। या वरी जेकॾहिं हेठि बचंदो आहे उहो असां पावर मथे खणी वेंदा आहियूं त माइनस में थी वेंदो आहे। ठीकु आहे। यानी मथे पावर माइनस में हूंदो, उनखे हेठि खणी ईंदो 1 जी अपॉन जी फॉर्म में लिखंदो त उहो प्लस में अची वेंदो। सो कटे सटे हे छा थी वेंदो 1/32, ऐं पावर हिन जो छा थी वेंदो 1/5 थी वेंदो। ठीकु आहे। हे माइनस ख़तमु करण जे लाइ मां हिनखे छा खणी आयुमि, हिन सॼे खे ईअं सम्झो खणी हेठि खणी आयुमि। सेम पावर रहंदो 1/5, पर हाणे छा में अची वियो, प्लस में अची वियो। ठीकु आहे। मथे वियो त उहो माइनस में वियो। जीअं वाई हेठों बचंदो आहे न, असां मथे लिखंदा आहियूं। तव्हांखे हीअं भला मां सम्झायां 2x/y। जेकॾहिं हीअं लिखियलु हूंदो न, हिनखे असां छा कंदासीं 2x - y लिखंदासीं। जेकॾहिं वाई खे तव्हां मथे खणी वेंदो त हिन जो पावर कुझु बि न हुयोसि न, माना घणो आहे, सॉरी +1 हुयो न। इहो जॾहिं मथे वेंदो -1 में, जेकॾहिं असां वरी हिनखे वापसि लिखंदासीं 2x/y, हेठि खणी ईंदासीं वरी प्लस में थी वेंदो। सो मां बि हिते उहो ई कयुमि त जेको माइनस वारो पावर हुयो उनखे हेठि खणी आयुमि। ठीकु थी वियो।
हाणे 1/5 जो मतिलबु आहे, ॾिसो तव्हांखे मां हाणे पोयनि वीडियो में सम्झायमि, जेकॾहिं हीअं हुजे 36 1/2, त इन जो मतिलबु आहे 36 जो ॿियो मूल लहो। जेकॾहिं मिसाल हीअं हुजे 64 1/3, त इन जो मतिलबु आहे 64 जो टियों मूल लहो। टियों मूल जो मतिलबु आहे हिन जा जुज़ा कढो, ठीकु आहे, ऐं टिनि मां ट्रिपलेट मां हिकु दफ़ो ॿाहिरि कढंदो अंगु। वरी जेकॾहिं 64 मिसाल वठूं था पिया, जेकॾहिं हीअं हुजे 1/4, त हाणे इन जो मतिलबु आहे 64 जा जुज़ा लहो ऐं चइनि मां हिकु दफ़ो ॿाहिरि कढंदो। जेकॾहिं हीअं हूंदो 64 1/5, त इन जो मतिलबु आहे 5 मूल लहो, यानी कि इन जा जुज़ा ॻोल्हियो ऐं 5 मां हिकु दफ़ो ॿाहिरि कढंदो। सो हाणे कटे सटे चयल आहे, त इनखे असां हीअं बि लिखी सघूं था 1/32√5 हिते हे हीअं लिखी सघूं था पिया, यानी इन जो मतिलबु आहे हिन जो काउं 5 मूल लहो बराबरि x जे। हाणे 32 जा असां जुज़ा ॻोल्हींदासीं। 2 जो खोड़ो 16 दफ़ा, 2 जो खोड़ो 8 दफ़ा, 2 जो खोड़ो 4 दफ़ा, 2 जो खोड़ो 2 दफ़ा, 2 जो खोड़ो 1 दफ़ो। तव्हां ॾिसी सघो था त हे 5 दफ़ा 2 आयो आहे। जेकॾहिं अंडर रूट में असां 5 दफ़ा 2 रखंदासीं त उन मां हिकु दफ़ो ॿाहिरि कढंदासीं, ठीकु आहे। सो हितां कटे सटे छा थी वेंदो, हितां 1 ऐं हेठां छा अची वेंदो 2 ॿाहिरि अची वेंदो। सो x = 1/2, ठीकु आहे। जेकॾहिं वरी न आयो त सम्झ में हिकु दफ़ो मां जेकॾहिं ॿीहर कंदुमि त पोइ तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदो। हाणे हे हुयो असांजो लॉग ऑफ बेस छा हुयो 32, सॉरी लॉग में न चेंज करिणो आहे, 32 असांजो बेस आहे। इन जो पावर आहे -1/5 = x। हाणे छो जो करे माइनस आहे, असां जेकॾहिं इनखे हेठि खणी ईंदासीं, यानी 1/32 ऐं बेस मथां सॉरी पावर ॾींदासीं 1/5, त हाणे इहो जेको पावर हुयो मथे हुयो माइनस जो, हाणे हेठि अची प्लस जो थी वियो बराबरि x जे। ऐं 1/5 जो मतिलबु इहो आहे पंजो मूल ॻोल्हणु। हाणे 32 जो पंजो मथों त हिकु सेम रखंदासीं, 32 जो जॾहिं पंजो मूल कढियोसीं त उहो निकितो 2, ठीकु आहे। कीअं 32 जा जुज़ा कढियासीं त 2 जेको आहे 5 दफ़ा आयो, जॾहिं 5 दफ़ा अंदरि हूंदो त असां हुनखे हिकु दफ़ो ॿाहिरि कढंदासीं। सो हाणे अॻिते ॿियो कुझु आहे न, कटे सटे हे छा जे बराबरि थी वियो 2 जे, ऐं 1 छा जे बराबरि थी वियो सेम 1 जे। सो कटे सटे हिन जो जवाबु आयो 1/2। हाणे असां ॾिसंदासीं त क्वेश्चन नंबर 5 में 1/2 किथे आहे, ऑप्शन ए में हुयो। सो ऑप्शन ए इज़ करेक्ट। आई होप तव्हांखे सभु जा सभु 13 ई क्वेश्चन सम्झ में अची विया हूंदा। हे तमामु इंपॉर्टेंट अथव लॉगरिथम, ऐं लॉगरिथम जो क्वेश्चन 1 या 2 लाज़मी ईंदव। मां बार बार चवां थो, अॻिते हली थी सघे थो तव्हांजी यूसी में 1-2 सीटां हुजनि। सो हिकु 2 मार्कुनि ते, हिकु 2 मार्कुनि जे मार्जिन ते सीट हली वेंदी आहे। सो इन करे हिनखे ज़ाया न कयो, 4-5 ॾींहं जेकॾहिं हिनखे ॾींदो लॉग तव्हांजो आराम सां कवर थी वेंदो। थैंक यू सो मच।